The boiling point of water is 100 degrees centigrade, whereas that of hydrogen sulfide H2S is 42 degrees centigrade. This can be attributed to and water ऐं H2S हाइड्रोजन सल्फाइड ॿिन्ही जी शेप मिलंदड़ जुलंदड़ आहे, ॿई एंगुलर मालिक्यूल आहिनि, पर बॉइलिंग पॉइंट वाटर जी वधीक आहे 100 डिग्री सेंटीग्रेड ऐं हाइड्रोजन सल्फाइड 42. ॾिसो हाणे बॉइलिंग पॉइंट इंटर मालिक्यूलर अट्रैक्शन सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेतिरी मालिक्यूल्स में अट्रैक्शन घणी हूंदी ओतिरो घणी हीट खपे उनखे वेपोराइज़ करण जे लाइ, उनखे वेपर्स में खणी वञण जे लाइ. हाणे हिते मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि. स्मॉलर बॉन्ड एंगल ऑफ H2S, देन H2O, स्मॉलर रेडियाई ऑफ ऑक्सीजन, देन सल्फर, हाई आयोनाइजेशन पोटेंशियल ऑफ ऑक्सीजन, देन सल्फर, टेंडेंसी ऑफ वाटर टू फॉर्म हाइड्रोजन बॉन्ड. हाणे हाइड्रोजन बॉन्ड इंटर मालिक्यूलर अट्रैक्शन जेको टाइप आहे, बल्कि इंटर मालिक्यूलर अट्रैक्शन्स में सब खां स्ट्रॉन्ग, द स्ट्रॉन्गेस्ट इंटर मालिक्यूलर अट्रैक्शन इज़ हाइड्रोजन बॉन्ड जेको वाटर मालिक्यूल्स जे विच में ठहे थो. इनखे लिखूं दिस H2O हीअं, ॿियो जेकॾहिं H2O खणूं हेॾां हीअं, हाइड्रोजन पॉजिटिव पार्शियल नेगेटिव ऑक्सीजन, हिन ॿिनि जे विच में जेका अट्रैक्शन थी थिए दिस कॉल्ड हाइड्रोजन बॉन्ड. इहो हाइड्रोजन बॉन्ड आहे. ऐं इन हाइड्रोजन बॉन्ड जे करे वाटर जी बॉइलिंग पॉइंट ॿियनि कंपाउंड्स खां पाण जहिड़नि खां वधीक थिए थी, छो त इंटरमालिक्यूलर अट्रैक्शन तमामु घणी आहे. हिन जो जवाबु थींदो टी. Liquids can form convex meniscus in a narrow glass tube. हाणे मेनिस्कस चइबो आहे सरफेस ऑफ लिक्विड. मिसाल कंहिं ग्लास ट्यूब में लिक्विड खणूं, हाणे अच्छा सरफेस ऑफ लिक्विड इज़ कॉल्ड मेनिस्कस. हाणे इहो कॉन्वेक्स माना हीअ जेको मथे उभरियल हुजे, हीअ कॉनकेव एंड कॉन्वेक्स फिजिक्स में पढ़ंदा आहियूं पाण. कॉन्वेक्स मेनिस्कस. हाणे लिक्विड में ॿिनि क़िस्म जा इंटरमालिक्यूलर फोर्स थियनि था. हिकिड़ा वाटर मालिक्यूल्स विच में, हिक जहिड़े मालिक्यूल्स में जंहिंखे कोहेसिव फोर्स चवंदा आहियूं. कोहेसिव फोर्स इज़ द फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन सिमिलर मालिक्यूल्स. ऐं ॿिया वरी एडहेसिव फोर्स, चुंबड़ंदड़ जेके दीवार सां, द फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन लिक्विड मालिक्यूल्स एंड वॉल्स ऑफ कंटेनर, उनखे चवंदा आहियूं एडहेसिव फोर्सिस. ॿिनि क़िस्म जा फोर्सिस आहिनि. हाणे जॾहिं एडहेसिव फोर्स घणा हूंदा त साइड्स मथे चढ़ंदियूं, दीवार सां चुंबड़ंदियूं. पर जॾहिं कोहेसिव फोर्स घणा हूंदा, यानी मालिक्यूल्स जा पाण में इंटर मालिक्यूलर अट्रैक्शन वधीक आहिनि, त दीवार वारनि खे छिकियो वठनि, हेॾां बि छिकियो वठनि, दीवार खां छॾाए वठनि, त विच हिन जो मथे उभरी पए, जंहिंखे कॉन्वेक्स था चऊं. हाणे कॉन्वेक्स कॾहिं ठहंदो? जॾहिं कोहेसिव फोर्स इज़ स्ट्रॉन्गर. कोहेसिव फोर्स इज़ स्ट्रॉन्गर देन एडहेसिव फोर्स. त विच वारा मालिक्यूल छा था कनि, दीवार वारनि खे पाण सां छिकियो वठनि, दीवार खे छॾाए ऐं पाण ॾांहुं खणी अचनि. हाणे कोहेसिव फोर्स आर स्ट्रॉन्गर देन एडहेसिव फोर्स. पर जेकॾहिं एडहेसिव फोर्स स्ट्रॉन्ग हुजे, जेको दीवार सां थो चुंबड़ाए, त मालिक्यूल्स अलॉन्ग द वॉल उहे मथे चढ़ण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं विच वारा मालिक्यूल वरी ॿियनि खे हेठि छिकीनि हा. पर हिते ईअं कोन्हे, हिते कोहेसिव फोर्स स्ट्रॉन्ग आहे. एडहेसिव जे मुक़ाबले में दीवार वारनि खे छिकी वठे, पाण ॾांहुं दीवार जा पासा छॾाए छॾे. नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज़ इनकरेक्ट. हाणे इनकरेक्ट ॻोल्हणी आहे. विस्कोसिटी इज़ द रेजिस्टेंस अगेंस्ट द फ्लो ऑफ लिक्विड. इहा विस्कोसिटी जी डेफिनेशन आहे. लिक्विड पजेस डेफिनेट वॉल्यूम, ये स्टेट्स ऑफ मैटर जी डेफिनेशन है लिक्विड स्टेट जी. वन फील सेंस ऑफ कूलिंग आफ्टर बाथ ड्यू टू कंडेंसेशन. हाणे चलो सब्लिमेशन इज़ एंडोथर्मिक प्रोसेस. हाणे ही टे A, B एंड D इहे सही आहिनि. अच्छा, सब्लिमेशन छा आहे? कन्वर्जन ऑफ सॉलिड इंटू वेपर्स इंटू गैस. हाणे सॉलिड खां जो गैस में वञे त एनर्जी वधे, ऐं यानी जे एनर्जी एब्जॉर्ब कंदो तॾहिं वधंदी. पोइ एंडोथर्मिक में एनर्जी एब्जॉर्ब थींदी आहे, इहो एंडोथर्मिक आहे. हाणे वन फील्स सेंस ऑफ कूलिंग आफ्टर बाथ ड्यू टू, असल में ड्यू टू एवापोरेशन. जॾहिं असां जिस्म तां पाणी एवापोरेट थींदो आहे त जिस्म मां हीट एब्जॉर्ब करे वेपर्स में वेंदो आहे ऐं असां कूलिंग महसूसु कंदा आहियूं. हिते उबतो लिखियलु आहे कंडेंसेशन. पोइ इनकरेक्ट इहो थींदो वन फील्स कूलिंग ड्यू टू कंडेंसेशन. कूलिंग आफ्टर बाथ ड्यू टू कंडेंसेशन जेको आहे छाजे करे? ड्यू टू एवापोरेशन. नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग पजेस वीकेस्ट लंडन डिस्पर्शन फोर्सिस. हाणे जेके लंडन डिस्पर्शन फोर्सिस आहिनि इहे वॾे मालिक्यूल्स में वधीक थींदा आहिनि ऐं नंढनि मालिक्यूल्स में घटि थींदा आहिनि. हाणे ब्रोमीन वॾो आहे, आयोडीन में तमामु घणा हूंदा, ऐं इहो ई तव्हां
बॉइलिंग पॉइंट्स में फ्लोरीन जी सब खां घटि आहे, क्लोरीन उन खां वधीक आहे, ब्रोमीन लिक्विड आहे, आयोडीन सॉलिड आहे। मां जेकर ग्रुप ॾिसूं पीरियाडिक टेबल जो ईअं त फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, मथां खां हेठि फोर्स ऑफ अट्रैक्शन वधे थो। छो त ही गैसिस आहिनि, ही लिक्विड आहे, ही सॉलिड आहे, माना सभ खां घटि अट्रैक्शन कंहिं में हूंदी फ्लोरीन में, उन खां वधीक क्लोरीन में, उन खां वधीक ब्रोमीन मॉलिक्यूल्स में, उन खां वधीक आयोडीन में। पोइ हाणे द वीकेस्ट लिंडर डिस्पर्शन फोर्सिस आर इन फ्लोरीन, छो त हे नंढा मॉलिक्यूल आहिनि। हाइड्रोजन बॉन्ड इज़ नॉट फाउंड, एंड हाइड्रोजन बॉन्ड इज़ द इंटरमॉलिक्यूलर अट्रैक्शन जेको मथे बि ज़िक्र करे आयासीं। Force of attraction between partial positive hydrogen of one molecule and electronegative atom of other molecule, या intermolecular attraction आहे। जे तो हाइड्रोजन बॉन्ड इज नॉट फाउंड, हाइड्रोजन बॉन्ड हूंदी पोलर कंपाउंड्स में, पोलर मॉलिक्यूल्स में जंहिंमें हाइड्रोजन हुजे। हाणे ही सभु पोलर आहिनि, H2O पोलर आहे, अमोनिया पोलर आहे, हाइड्रोजन फ्लोराइड त स्ट्रांगली पोलर आहे। पोइ हिकिड़ो हाइड्रोकार्बन आहे CH4 जेको नॉन पोलर आहे, पोइ हाइड्रोजन बॉन्ड हिन में न हूंदा आहिनि, जिन करे हिन जी बॉइलिंग पॉइंट सभिनी खां घटि आहे। पोइ हाइड्रोजन बॉन्ड इज़ नॉट फाउंड इन CH4। हाणे किताब में हिन जाइ ते शायदि D लिखियलु आहे, पर हालांकि हिन में सभ खां वधीक हाइड्रोजन बॉन्ड थींदी, छो जो हिन जो डायपोल मोमेंट सभिनी खां वधीक आहे, सभिनी खां वधीक पोलर आहे, 43% आयोनिक कैरेक्टर हिन जे अंदरि। नंबर 6, द बॉइलिंग पॉइंट्स ऑफ डिफरेंट लिक्विड्स में बी डिफरेंट एट सेम एक्सटर्नल प्रेशर ड्यू टू, हालांकि बॉइलिंग पॉइंट इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल प्रेशर, पर हिते एक्सटर्नल प्रेशर सेम आहे। बॉइलिंग पॉइंट्स डिफरेंट छो थियूं थियनि, अमाउंट ऑफ लिक्विड, इंटरमॉलिकुलर फोर्सिस, सरफेस एरिया, विस्कोसिटीज़। अमाउंट ऑफ लिक्विड ऐं सरफेस एरिया खां त इंडिपेंडेंट आहे, बाक़ी विस्कोसिटी बि इंटरमॉलिकुलर फोर्सिस ते डिपेंड थी करे। पोइ बॉइलिंग पॉइंट डिफरेंट थींदी ड्यू टू डिफरेंट इंटरमॉलिकुलर फोर्सिस ऑफ अट्रैक्शन, फोर्स ऑफ अट्रैक्शन हिते वधीक थिए। जंहिंजो फोर्स ऑफ अट्रैक्शन वधीक आहे त बॉइलिंग पॉइंट बि वधीक थींदी, जंहिंजो फोर्स ऑफ अट्रैक्शन इंटरमॉलिकुलर अट्रैक्शन घटि आहे, उनजी बॉइलिंग पॉइंट बि घटि थींदी। विच स्टेटमेंट इज़ इनकरेक्ट अबाउट एवापोरेशन, एवापोरेशन जे लाइ, एवापोरेशन छा आहे, जो कन्वर्जन ऑफ लिक्विड इनटू वेपर्स, लिक्विड खां वेपर्स ठहनि। इट इज़ एन एक्ज़ोथर्मिक प्रोसेस, इहो एक्ज़ोथर्मिक आहे। इनकरेक्ट, हालांकि एवापोरेशन छा आहे, लिक्विड मां वेपर्स ठहनि, लिक्विड जी एनर्जी घटि आहे, वेपर्स जी एनर्जी वधीक आहे। जिते एनर्जी वधे थी त यकीन एनर्जी एब्जॉर्ब थींदी, पर हिन लिखियो आहे एक्ज़ो, मां एनर्जी ख़ारिज थो करे, इहो ई इनकरेक्ट आहे। अॻियां हलूं। इट इज़ अ रिवर्स प्रोसेस ऑफ कंडेंसेशन, लिक्विड मां वेपर्स ठहनि त एवापोरेशन, वेपर्स खे कूल कयूं, कंडेंस थी लिक्विड ठाहींदा आहिनि, पोइ कन्वर्जन ऑफ वेपर्स इंटू लिक्विड कंडेंसेशन। इट अकर्स एट ऑल टेम्परेचर्स, हर टेम्परेचर ते एवापोरेशन थींदी आहे। टेम्परेचर घटि आहे त स्लो थींदी, टेम्परेचर वधीक आहे त तेज़ थींदी। इट काज़िस कूलिंग इफेक्ट, इहा कूलिंग कंदी, छो त असां जीअं विञण खां पोइ जिस्म ते कूलिंग महसूसु कंदा आहियूं, छो त पाणी एवापोरेट थींदो आहे, असांजे जिस्म मां हीट एब्जॉर्ब करे ऐं एनर्जी वधेसि त गैसिस में वञे। पोइ हिनजो जवाबु थींदो ए, इनकरेक्ट ॻोल्हणो आहे। इट्स एक्ज़ोथर्मिक, हालांकि एवापोरेशन छा आहे, लिक्विड मां गैस एनर्जी वधे थी, जिते एनर्जी वधे उते एब्जॉर्ब कंदो, ऐं एक्ज़ो माना एनर्जी ख़ारिज करे तॾहिं। नंबर 8, विच ऑफ द फॉलोइंग लिक्विड्स शो मैक्सिमम सरफेस टेंशन। हाणे सरफेस टेंशन बि इंटरमॉलिकुलर अट्रैक्शन सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। ॿियनि सभिनी में तमामु घटि आहे, हिते जवाबु आहे मर्क्यूरी। मर्क्यूरी सरफेस टेंशन सभिनी खां घणी आहे, छो त मर्क्यूरी मेटल आहे, हिन जे एटम्स में मेटलिक बॉन्ड थो ठहे, ऐं जे ॿियनि मेटल्स खां, बल्कि ॿिया मेटल तक़रीबन सॉलिड आहिनि सभई। हिकिड़ो लिक्विड आहे, हिन में इंटरमॉलिकुलर अट्रैक्शन तमामु घणी आहे, जंहिंजे करे सरफेस टेंशन तमामु घणी थींदी। ए नॉन पोलर मॉलिक्यूल विथ बिगर साइज़ विल एक्सपीरियंस, हाणे जेको वॾो मॉलिक्यूल आहे, जीअं मथे फ्लोरीन क्लोरीन जो एग्ज़ाम्पल वठी आयासीं पाण, जेतिरा साइज़ में वॾा हूंदा उन्हनि में नॉन पोलर आहे, पॉजिटिव नेगेटिव चार्जिस कोन्हनि। लंडन डिस्पर्शन फोर्सिस मथे बि ज़िक्र आहे हिनजो। डायपोल डायपोल इंटरेक्शन, डायपोल डायपोल कहिड़ी आहे, जेके ॿिनि पोलर मॉलिक्यूल्स जे विच में हुजे। जीअं मिसाल छा लिखूं हीअं, HCl हिकिड़ो मॉलिक्यूल, ॿियो बि HCl। हाणे हाइड्रोजन पॉजिटिव आहे, पार्शल पॉजिटिव, क्लोरीन पार्शल नेगेटिव। हाणे हीअ बि हिकिड़ो डायपोल आहे, जंहिंमें ॿ पोल आहिनि, हीअ बि हिकिड़ो डायपोल आहे। पोइ पोलर मॉलिक्यूल्स में अट्रैक्शन उनखे चवंदा आहियूं डायपोल डायपोल अट्रैक्शन। पर हिते चए थो नॉन पोलर,
नॉन पोलर मालिक्यूल जीअं मिसाल हिकु जा होमो एटॉमिक मालिक्यूल्स हुजनि, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हीअं खणो। हिननि में पोलर त आहिनि कोन, डायपोलर अट्रैक्शन नथी थी सघे, हाइड्रोजन बॉन्डिंग नथी थी सघे, त हाइड्रोजन बॉन्डिंग पोलर में थींदी। पोइ लंडन डिस्पर्शन फोर्सिस, इहे नॉन पोलर विथ बिगर साइज़, जेको मथे बि ज़िक्र करियासीं, फ्लोरीन खां क्लोरीन में वधीक थींदो, क्लोरीन खां ब्रोमीन में, ब्रोमीन खां आयोडीन में। नंबर 10, कुकिंग टाइम इज़ रिड्यूस्ड इन अ प्रेशर कुकर बिकॉज बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर इंक्रीज़िस। हाणे प्रेशर कुकर छा थो करे, हिकिड़ो प्रेशर मेंटेन थो करे, छो त कंहिं लिक्विड जी बॉइलिंग पॉइंट प्रेशर सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे। हाणे लिक्विड जो टेम्परेचर तेसि ताईं वधंदो जेसि ताईं हुनखे टेम्परेचर बॉइलिंग पॉइंट ते पहुचे। मिसाल नॉर्मल प्रेशर ते वाटर जी बॉइलिंग पॉइंट आहे 100 डिग्री सेंटीग्रेड, त टेम्परेचर 100 खां मथे वधंदो कोन। पोइ उन टेम्परेचर खे जेकॾहिं वधाइणो आहे त प्रेशर वधाइणो पवंदो। पोइ प्रेशर कुकर cooks the food quickly because the boiling point of water increases. वाटर जी बॉइलिंग पॉइंट इंक्रीज़ थी वेंदी, जेसि जे बॉइलिंग पॉइंट वधी वई त वधीक टेम्परेचर ॾेई सघिबो, टेम्परेचर वधी सघंदो। बॉइलिंग वाटर डिक्रीज़िस, ईअं नथो थी सघे। हीट इज़ यूनिफॉर्म डिस्ट्रीब्यूटेड न, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज़ रिड्यूस्ड, बल्कि वेपर प्रेशर त वधंदो आहे हीट करण सां। सिधे ख़तमु।